निहायती अफ़सोस सां चवणो थो पए सिंध जी तक़दीर सवण वारो प्राइमरी उस्ताद माज़ी खां वठी हलंदड़ वक़्त ताईं पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ हमेशह सरापा एतिजाजी रहियो आहे। असीं सिंध जे बचड़नि खे तदरीसी अमल सां वॾनि पोस्टनि ते पहुचायूं था, उन्हनि जी ख़िदमत कयूं था, उन्हनि खे संवारियूं था, उन्हनि जी आबियारी कयूं था, पर अफ़सोस आबियारी कंदड़ तव्हां ॾिसो हिन ततल सिज में हिन गर्मीअ में तव्हांखे पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ सरापा एतिजाज आहे। तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त असांजो बुनियादी हक़ छा आहे? सर्विस इंस्ट्रक्चर, जंहिंखे 5 साल थी विया आहिनि। जेका CM सिंध जेका कमेटी ठाही हुई, उन कमेटी जेका आई वज़ीर लाइ जेका कमेटी ठाही हुई एजुकेशन डिपार्टमेंट जी निगरानी में, त उन कमेटी असांजी समरी सर्विस इंस्ट्रक्चर जी मंज़ूर करे छॾी आहे। पर अफ़सोस नाणो खातो जेको CM साहब जे अंडर में आहे, CM साहब असांजी सर्विस इंस्ट्रक्चर जी समरी मंज़ूर करण खां बावजूद असांजे नाणे खाते में असांखे एतिराज़ वाराए छॾियो आहे। हाणे नाणे खाते वारा चवंदा असां वटि बजट न आहे। जेॾी महिल नाणे खाते वारा पंहिंजा फ़ैसिला कंदा 600% पगार वधाइणी हूंदी आहे त नाणे वटि बजट पहुची वेंदी आहे। पर अफ़सोस सिंध जे उस्तादनि जे लाइ बजट हिन वटि कोन्हे। असांजे लाइ 1 अरब रुपया साल, 1.25 लख उस्ताद आहियूं सिंध में, 1 अरब रुपया साल असांखे नथा ॾेई सघो। असां तव्हांजी सिंध संवारे रहिया आहियूं, असां तव्हांजे बचड़नि खे संवारे रहिया आहियूं, असां तव्हांजी क़ौम खे संवारे रहिया आहियूं, पर असीं जेके आबियारी कंदड़ उस्ताद आहियूं, रोडनि ते आहियूं, असीं बिलावल भुट्टो साहब खे अपील था कयूं, इन KTN चैनल जे तसल्लुस सां तव्हांखे अपील था कयूं, महिरबानी करे सिंध जे प्राइमरी उस्ताद सदा वतन उन जा जाइज़ मुतालबा सर्विस इंस्ट्रक्चर मंज़ूर कयो। वॾी महिरबानी।